अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी क्लब सैंडविचेस जी रेसिपी। आज मैं क्लब सैंडविचेस की रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। बहुत सिंपल और सादा। आजकल जैसे सलाद भर देते हैं हर चीज़, वो ऑप्शनल है। असल में क्लब सैंडविचेस ऐसे ही सिंपल बनते थे कभी, लेकिन अब उसमें चटपटा बनाने के लिए बहुत कुछ शामिल कर दिया गया है। ठीक है, क्लब सैंडविचेस जेके आहिनि असल में त हिकिड़ी सिंपल रेसिपी आहे ऐं ॾाढी टेस्टी। पर अॼुकल्ह हुन में सैलेड वग़ैरह विझनि था, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। जीअं तव्हां खे वणे तव्हां ज़रूरु विझो। सभिनी खां पहिरियों ही बॉयल थियल चिकन आहे, इसको मैंने 2 टेबल स्पून ऑयल में हल्का सा फ्राई करके काली मिर्चें डाल दी हैं। ठीक है, 2 चमचा तेल विझी, 2 टेबल स्पून तेल विझी मां हिन बॉयल थियल चिकन खे, अच्छा बॉयल कंदे महिल हिन में लूणु शामिल थियल आहे। हिनखे 2 चमचा तेल में हल्को फ्राई करे कारा मिर्च एतिरा विझणा आहिनि जेतिरा तव्हांखे टेस्ट में पसंदि हुजनि। ही ऑमलेट आहे, सादा, सिर्फ नमक के साथ पतले पतले ऑमलेट बना ले। ठीक है, थोड़ो लूण विझी, सिर्फ लूण हल्को ऐं सन्हा सन्हा बिल्कुल कागज़ टाइप जेतिरा सन्हा करे सघो ऑमलेट ठाहिणा आहिनि। ही बटर आहे, बटर इस्तेमाल करणो आहे, बटर यूज़ करना है, मार्जरीन नहीं डालना, मार्जरीन न विझो, मक्खण इस्तेमाल कयो। ऐं ही ब्रेड आहे वॾी, जंहिंजा मूं किनारा तक़रीबन कटे छॾिया आहिनि। ठीकु आहे, हाणे असां सभिनी खां पहिरियों स्लाइसिस ते मक्खण हणंदासीं। ही ॾिसो, हाणे हिकिड़े सैंडविच जे लाइ असांखे 3 खपंदा स्लाइसिस, त टिनी ते मूं मक्खण हणी छॾियो आहे। 3 स्लाइसिस चाहिए हमें एक सैंडविच बनाने के लिए, उस पर मैंने तीनों पे मक्खन लगा दिया है। अब उसमें हाणे सभिनी खां पहिरियों हिकिड़े में चिकन विझंदासीं। डिफरेंट हिन जा लेयर्स जेके ठहंदा। ऐं हींअर त टमाटर, बसर, खीरा सभु कुझु विधो थो वञे, पर सिंपली मां पंहिंजे नंढे हूंदे खां हिकिड़नि हाई फाई रेस्टोरेंट्स ते जॾहिं क्लब सैंडविच खाधा आहिनि, तॾहिं उन्हनि जी रेसिपी जेका हुई तक़रीबन हीअ हुई। हाणे ॾिसो, हिन जे मथां असां रखंदासीं हिकिड़ो ॿियो स्लाइस। इन जे मथां असां, अच्छा बटर लॻल आहे, इन जे मथां असां विझंदासीं हिकिड़ो ही ऑमलेट जो पीस, ऐं इन जे मथां वरी हिकिड़ो असां ॿियो स्लाइस रखी इनखे थोड़ा दबाइंदासीं त जीअं ये फिक्स थी वने। अब पहले स्लाइस पे बटर लगा हुआ था, चिकन डाल दिया, ऊपर बटर लगा हुआ एक स्लाइस रखा, फिर उसके ऊपर ऑमलेट प्लेन सादा, और फिर उसके ऊपर बटर लगा हुआ एक स्लाइस रखा है। अब हम इसको सैंडविच के शेप में काटेंगे। हाँ, ही ॾिसो, मूं हिननि खे छुरीअ सां ट्रायंगल कटे 2 सैंडविचेस ठाया हैं। मैंने इनको ट्रायंगल काट लिया है, 2 हिस्से कर लिए। ये 2 सैंडविचेस मेरे रेडी हैं। फ्रेंच फ्राइज बनाए हैं, उसके साथ ये सैलेड, कोल्स्लॉ। ठीक है, तो अब ये हम सैंडविचेस इसके साथ रखेंगे। बल्कि अगर आप इनको थोड़ा सा, ये अभी फ्रेश हैं तो इनको ऐसे ही रखें तो बेहतर है। ठीक है, ये सैलेड सां गॾु असां हिननि खे सर्व कयूं था। त हीअ मुंहिंजी आसान ऐं तकड़े ठहण वारी रेसिपी आहे। कोई हिन में मुश्किल कमु न आहे। जेतिरी देर में तव्हांजो चिकन बॉयल थींदो, एतिरी देर में तव्हां सैलेड ठाहे फ्रिज में रखो, ऐं जेतिरी देर में तव्हांजो चिकन थधो थिए तव्हां पटाटा कटे वठो, उनखे हिकिड़े पासे फ्राई करण लाइ रखो, ॿिए पासे तव्हां जेको आहे आराम सां ऑमलेट ठाहे सघो था, ऐं चिकन खे श्रेड करे उन खां पोइ फ्राई कयो। तमामु आसान घटि इंग्रेडिएंट्स में ठहण वारी हिकिड़ी मज़ेदार रेसिपी आहे, जेका तव्हां ठाहींदो तव्हांजे घर में सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदी। अगर ये मेरी रेसिपी आपको अच्छी लगी हो, पसंद आई हो, तो ज़रूर वीडियो लाइक करें, कमेंट करें, कुछ कहना हो तो शेयर करें इसको, और मेरा चैनल सब्सक्राइब करें। ठीक है, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां, खाधो प्यार सां पचायो। ही प्यार सां पकल खाधो आहे, प्यार सां ठहियल खाधो आहे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, वरी कंहिं ॿिए सुठी कंहिं तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।